घोटकी मामा के ख़बर ॾियूं कादरपुर जे ॻोठ गुलाम हुसैन कंडराणी वासी नौजवान जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। नौजवान ख़ालिद हुसैन कंडराणी गुज़िरियल ॾींहुं केतिरनि ई ॾींहंनि खां गुम हो। वारसनि जो चवणु आहे त अगवा कंदड़ धाड़ेलनि फ़ोन करे धमकियूं ॾिनियूं आहिनि। सरहद पुलिस ऐं घोटकी पुलिस हदबंदी जो तकरार सबबि मदद नथी करे। अहम ख़बर आहे घोटकी मामा के ॾियूं पिया कादरपुर जे ॻोठ गुलाम हुसैन कंडराणी वासी नौजवान जे अगवा जी तस्दीक थी आहे। राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लगारी सां। मुश्ताक आगाह कजो। घोटकी मां जी नौजवान अगवा थी वियो आहे। कादरपुर जे ॻोठ गुलाम हुसैन कंडराणी वासी नौजवान जी अगवा जी तस्दीक थी वई आहे। नौजवान 24 वरनि जो ख़ालिद हुसैन वल्द नवीर कंडराणी गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां गुम हो। अगवा धाड़ेलनि फ़ोन करे जेको आहे धमकियूं ॾिनियूं आहिनि। वारसनि जो चवणु आहे सरहद पुलिस घोटकी थाणे जी पुलिस जेको आहे करे मदद नथी करे। वारसनि जो इहो चवणु आहे हुन अगवा थियल जे वारसनि जो चवणु आहे त जेको आहे असांजे नौजवान खे बाज़ाब कराए मिले। अगवा थियल नौजवान ख़ालिद जे वारसनि एहतिजाज कंदे एसएसपी घोटकी खां बि मुतालबो कयो आहे त नौजवान खे जेको प्रयास करणु हुननि जो इहो चवणु आहे धाड़ेल जेके फ़ोन ते धमकियूं ॾिनियूं आहिनि। जी ठीक है मुश्ताक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करणु।